सदाई नूर आ पर रमजान जो रंग ही बियो आ हली मुझे सोने नबी जी मेहमान नवाजी दिसो मुझे लजपाल नबी जी करम नवाजी दिसो तुझे शाही दस्तर खाना मथे मेहमान हजारे मान रुगो तुझे जुल्फ जे बंदा कमंद विदा जिंदान हजारे मान रुगो तुझे शाही दस्तर तुझे जलवे जमाल जी इश्वगरी कया मुल्क मुती वसीओ वरी छा जिन्न मलाइक हूर परी छा जिन्न मलाइक हूर परी सुल्तान हजारे मान रुगो तुझे शाही दस्तर रमजान जे महीने में हाज़री नसीब थी सही हेडो तुर्की जो बादशाह बीठो आ हेडो पाकिस्तान जो बादशाह बीठो आ हेडो वरी सही मुंजा इमारात जो बादशाह आयो जेके पंजे मुल्कन जा बादशाह आहिनि सोने हबीब जे अॻियां हीअं बाहूं बधियूं बीठा आहिनि दुनिया पई दिसे तही वक्त जा बादशाह हूँ सारी दुनिया सारी कायनात जो बादशाह मदीने वारो साईं आहे आहे मुस्तफा सोने जी बादशाही आहे हुकूमत हबीब जी मुझा दोस्तों धरती ते महबूब जी हुकूमत पर आसमान ते भी मुझे लजपाल नबी जी हुकूमत मुझा सोना हबीब मक्का मुकर्रमा में मक्के शरीफ में जबल अबू कुबैस जबल अबू कुबैस जे मथा सोना हबीब बीठा आहिनि मक्के जा मुशरिक वॾा वॾा दुश्मन वॾा वॾा वेरी वॾा वॾा जेके न मञण वारा उहे जे गॾु थिया चवनि था ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तूं नबी आहीं जे तूं सच्चो नबी आहीं ओही चोॾहीं जी रात जो चंड खिड़ियो बीठो आहे इन चंड खे चओ जे इहो तुंहिंजी शाहिदी ॾिए त असां बि मञंदासीं तूं नबी आहीं चंड के चो इहो तुंहिंजी गवाही ॾिए साईं फरमाइनि था जे चंड शाहिदी ॾिए भला पोइ मञंदो चो हा साईं वाइदो आहे असां मञंदासीं मुंहिंजे सोने हबीब हीअं निहारियो चोॾहीं जो चंड खिड़ियो बीठो आहे आबताब सां मुंहिंजा सोना हबीब हीअं आंगुर जो इशारो था कनि छा था कनि ॻाल्हायो आंगुर जो इशारो था कनि त चंड अधो अध थी वियो हिकिड़ो अध जबल अबू कुबैस जे हिन पासे खां ॿियो हिन पासे खां कलमा पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो चंड जा ॿई टुकड़ा हीअं कलमा पढ़ंदा शाहिदी ॾींदा सारे मक्के वारन ॾिठो मुस्तफा करीम जो हेॾो वॾो मौजज़ो मञण वारन मञो त वाह वाह मुस्तफा तुंहिंजो शान वाह मुस्तफा जो तुंहिंजो पावर वाह तुंहिंजी हुकूमत रुगे धरती ते न पर आसमान ते बि मुस्तफा जो हुकुम हलंदो हुकुम हले पियो पर जन जे अंदर में चंडराई हुई अबू जेल चयो हल मुहम्मद जो जादू जमीन ते त हले थो पर आसमान ते बि जादू हली वियो उहे पिटिया रहिजी विया अबू जेल यारो अखियुनि खां अंधो मुहम्मद
त चंड सां खिली खेॾंदो अबू जेल यारो अखियुनि खां अंधो। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जो चाचो हजरत अब्बास बिन अब्दुल मुतल्लिब तो चवे हिकड़े ॾियारे हबीबन करीमन जे खिदमत में हाज़िर आ, अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह जॾहिं तव्हां नंढा हुयो, जॾहिं तव्हां पींघे में मुबारक में हुयो, उन वक्त जी हिकड़ी अजीब ॻाल्हि मूं अखियुनि सां ॾिठी। अॼु दिल चवे थी इहो राज़ तव्हां खां पुछां। साईं फरमाईंदा चाचा पुछ, छा ॾिठी, केड़ो राज़ तो पुछण चाहीं? या रसूल अल्लाह जॾहिं तव्हां पींघे मुबारक में हुया ओॾी महिल तव्हां हीअं आङुर पिया इशारो ॾियो त चंड ओॾे पियो वञे, जाॾे तव्हांजी आङुर पई वञे चंड ओॾे पियो वञे। तव्हांजी आङुर उत्तर ते त चंड उत्तर ते, तव्हांजी आङुर ॾखिण ॾे त चंड ॾखिण ॾे, तव्हांजी आङुर ओभर ॾे त चंड ओभर ॾे। ही छा राज़ हुयो? साईं फरमाइनि था चाचा जॾहिं मां इन पींघड़े में हुयुसि हिकड़े जीत मूंखे चक पातो, मूं रोअण जो इरादो कयो त चंड मूंखे परचाए पियो, सोना रोए जाए न, तू रोंदे मता ज़मीन डरी पवे, मता आसमान फाटी पवने, हबीब तव्हां रोजो न, चंड मूंसां ॻाल्हियूं पियो करे।